फरमाए अवां सभिनी जी हाज़िरी हिन पाक जाइ ते रहण ऐं पाक ख़ानदान जो ज़िक्र ॿुधण मालिक क़बूल फरमाए। जिन बि पढ़ण वारनि पढ़ाई कई आहे मौला जी ड्यूटी ॾिनी आहे, अल्लाह उन्हनि जी ड्यूटीअ खे क़बूल करे ऐं मूं नाचीद जा चंद टूटा फूटा अल्फाज़ मुंहिंजो करीम अल्लाह पंहिंजी करीम बारगाह में क़बूल फरमाए। मजलिस आहे साईं मुनव्वर अली साईं जे ईसाल सवाब में परवरदिगार खां दुआ है त हिन ज़िक्र जो सवाब लंगर न्याज़ जो सवाब जेके हिन में सलवातूं पढ़ियूं वञनि नारा हया वञनि उन्हनि सभिनी जो सवाब मौला करीम पंहिंजी पाक दरबार में क़बूल फरमाए ऐं 14 जे सदके जो तमामु तर सवाब साईं मुनव्वर अली शाह जो रूह खे इनायत फरमाए, उनजे दर्जात खे बुलंद फरमाए, उनजे क़ब्र खे मौला अलीअ जे नूर सां रोशन फरमाए। दिहाड़े क़यामत ते लिवाउल हम्द जो सायो आइम्मा हुदा जी शिफ़ाअत थी। तव्हां ई असांजा बि जेके गुज़श्तिगान दुनिया छॾे विया आहिनि अल्लाह सभिनी जी मग़फ़िरत फरमाए। इन्हनि सभिनी दुआउनि जे क़बूलियत जे लाइ हिकु दफ़ो सलवात पढ़ो मोहम्मद वाले बग़ैर कंहिं वक़्फ़े जे 5 मिंटनि जी तमहीद ऐं मूं आयत तव्हांजे साम्हूं जेका पढ़ी आहे उहा सूरत मुबारक रहमान जी मशहूरु मारूफ़ आयत आहे। तव्हां असांखे हुकुम इहो आहे त जेकॾहिं असां कंहिं ते नेकी कयूं त उन नेकीअ खे विसारे छॾियूं, वरजायूं न यार मुंहिंजा तो ते हेतिरा थोरा आहिनि मां तोखे हीअ महिरबानी कई। नेकी कजे बि ईअं जे हिकु हथु ॾिसे त ॿियो हथु जेको अल्लाह जेको रसूल असांखे चवे थो त पंहिंजे अहसाननि खे विसारे छॾियो, नेकियूं यादि न ॾियारियो, उहो अल्लाह सूरत रहमान में जेकी तव्हां असां ते महिरबानियूं थो करे उन महिरबानीअ खे बार बार जितलाए थो त तूं रब जे कहिड़ी कहिड़ी नेमत जो इनकार करे। क़बल हिन जी जो मां हुनजो तफ़सीर बयानु कयां मूंखे 2-4 मिंट तमहीद में लॻंदा, उहा पढ़ी मां पंहिंजे मौज़ूअ ते अचां थो। तव्हां सलवात पढ़ंदो बाबा दे बुलंद अल्लाह तबारक व तआला क़ुरान मजीद में फरमायो आहे क़द जाअकुम मिनल्लाहि नूरुन व किताबुम मुबीन। मां तव्हांजे हिदायत जे लाइ हिकु नूर मोकिलियो आहे, ॿियो किताब मोकिलियो आहे। हाणे किताब मां मुराद त क़ुरान शरीफ़ आहे। नूर जे लाइ मुस्लमान पाण में विरहायल आहिनि। हिते असां ताईद वठंदासीं हदीस जी, पाक पैगंबर जी हदीस आहे त आदम जे तख़लीक़ थियण खां 4,40,000 साल पहिरीं अल्लाह तबारक व तआला असां 14 जे नूर खे पैदा कयो ऐं असां उन वक़्तु हुआसीं जॾहिं आदम जो वजूद ई कोन हो। उन में हिकिड़ो मुख़्तसिर ख़ुतबो आहे साईं नहजुल बलागा में, तव्हांजा जेकॾहिं घणा किताब पढ़ियल आहिनि त मुंहिंजी ताईद कंदव। मौला अमीर अलैहिस्सलाम नहजुल बलागा में तो फरमाए त इन अल्लाह खलक नूर हबीबिही मुहम्मदुन क़ब्ल खल्क आदम खल्क समावात वल अर्ज़ वल लोह वल कलम वल अर्श वल कुर्सी वल जन्नतो वल जहन्नमो व हूरुल ऐन वल मलाइका व आदम व हवा। मौला अली तो फरमाए त असां 14 जे नूर खे अल्लाह तॾहिं पैदा कयो न ज़मीन हुई, न आसमान, न जन्नत हुई, न जहन्नम, न अर्श हो, न कुर्सी, न लोह हो, न कलम, न हूरूं हुयूं, न मलाइक, न आदम हो, न हवा हुई। असां 14 हुआसीं। पोइ अल्लाह हिन नूर खे चयो त तव्हां मुंहिंजे सजदे में झुकी वञो। असां अल्लाह जो सजदो एतिरो कयो, एतिरो सजदो कयो जो अल्लाह असांजे सजदे करण खां पोइ जेके असांजे पेशानीअ ते नूरानी पसीने जा कतरा जमा थिया, असां उहे नूरानी कतरा जो हेठि केराया त सभु नबी आदम खां वठी ईसा ताईं असांजे नूरानी पघर मां अल्लाह पैदा कया। हाणे इहे मां इनखे छेड़िया कोन थो ऐं फैलाया बि कोन थो, छो जो मूंखे असुल जेको मालिकनि मौज़ू ॾिनो आहे उन ते पहुचण जी कोशिशि थो कयां। पोइ वरी अल्लाह असांजे नूर मां 20 नूर जा दरिया पैदा कया। तव्हां असां वटि दरिया थींदा आहिनि पाणीअ जा, उहे नूर जा दरिया। अल्लाह चयो हाणे इन में टुॿी हणो ऐं मूं रब जो ज़िक्र कयो।
असां जॾहिं उन में नूर जे दरियाहनि में टुॿी ॾिनी रब जो ज़िक्र कयोसीं ॿाहिरि निकितासीं 20 दरियाहनि जो ज़िक्र आहे हदीस में बिहार अनवार में दरियाए इल्म दरियाए हिल्म दरियाए रज़ा दरियाए मज़ीद दरियाए मशीयत दरियाए अनाब दरियाए सब्र हाणे हिकु दरिया ते हिकिड़ी मजलिस पढ़ी सघे हिननि जो को ज़िक्र आम थोरी आहे साईं माण्हू सम्झो ई कोन्हे हिन ख़ानदान खे ज़ाहिर आहे जॾहिं गुसुल करे ॿाहिरि निकिरबो आहे तव्हां बि गुसुल कंदा आहियो असां बि गुसुल कंदा आहियूं पोइ उन गुसुल जे कतरनि जी का क़ीमत कोन हूंदी आहे को ट्रॉल सां उघी छॾींदो को अंगोशे सां उघी छॾींदो अल्लाह तबारक व तआला वरी हिननि जे गुसुल जे कतरनि खे बि ज़ाया कोन कयो जॾहिं अर्श ते किरिया त जिबरील खां वठी दरदाइल ताईं जेके मलाइक पैदा थिया उहे हिननि जे नूरी गुसुल जे कतरनि मां अल्लाह पैदा कया पोइ वरी हिन नूर खे अल्लाह तबारक व तआला हिकिड़ो सफ़र करायो आहे जेको अंबियान जे पेशानीअ मां ई नूर गुज़रियो आहे वक़्तु कोन्हे जो मां तशरीह कयां आख़िर में इहो नूर सफ़र कंदो 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 हज़रत कुसै जे पेशानी में आयो कुसै हज़रत हाशिम जो ॾाॾो आहे कुसै जे पेशानीअ खां पोइ अब्दे मनाफ जी पेशानी में आयो अब्दे मनाफ खां पोइ हज़रत हाशिम जी पेशानी में आयो हज़रत हाशिम जी पेशानीअ खां पोइ हज़रत अब्दुल मुतलिब जी पेशानी में आयो अब्दुल मुतलिब जी पेशानी में अल्लाह पंहिंजी कुदरत सां हिन नूर जा 2 हिस्सा कया हाणे अब्दुल मुतलिब खे साईं 8 पुट आहिनि पर हिकिड़ी माउ मां सक्का पुट यानी जंहिंजी माउ हिकिड़ी पीउ हिकिड़ो ॿिया वरी ॿियनि माउनि मां आहिनि पर ही सक्का पुट आहिनि 2 हज़रत अब्दुल मुतलिब खे वॾे पुट जो नालो आहे हज़रत अब्दुल्ला नंढे पुट जो नालो आहे हज़रत अबू तालिब पोइ हिन नूर जा 2 हिसा जो कयईं त हिकिड़ो हिसो हज़रत अब्दुल्ला जे पेशानीअ में आयो ऐं ॿियो हिसो हज़रत अबू तालिब जी पेशानीअ में आयो हाणे जेको हज़रत अब्दुल्ला जे पेशानी में आयो 17 रबीउल अव्वल आमिना बिनते वहब जी झोलीअ में नबूवत जो नूर थी ज़ाहिर थियो ऐं जेको हज़रत अबू तालिब जी पेशानी में आयो 13 रजब 30 आमुल फील काबे जे सेंटर में मौला अली जी सूरत में इहो नूर ज़ाहिर थियो ये जेका हदीस ज़ाकिर पढ़ंदा आहिनि साईं जन में ॿुधी आहे त अना व अलीयुन मिन नूरिन वाहिद मां वली हिकु नूर मां आहियूं हाणे इहो नूर किथां हलियो अंबियान जे पेशानियुनि मां थींदो किथे अल्लाह हिन खे धार कयो हाणे इहे नूर वरी 30 सालनि जे फ़र्क़ खां पोइ ज़ाहिर थिया पाक पैगंबर जी शादी जनाब सैयदा खदीजतुल कुबरा सां थी जॾहिं सरदार जी उमिरि 25 साल हुई इहा ॻाल्हि ज़हन में रखी छॾियो सुन्नी आहियो शिया आहियो पढ़िया लिखिया आहियो अणपढ़ियल आहियो सैयदा खदीजतुल कुबरा सां शादीअ जो इंतज़ाम अल्लाह कयो आहे क़ुरान में आयत आहे वजदक आइलन फअगना मां तुंहिंजो हथ तंग ॾिठो पोइ मां पंहिंजे महबूब खे गनी करे छॾियो गनी कयमि जो खदीजतुल कुबरा जहिड़ी मालदार बीबी तुंहिंजी घरवारी थी ऐं उहो सॼे माल जो जॾहिं तूं मालिक थी वे त वरी इहा बि मुंहिंजी मर्ज़ी हुई त खदीजतुल कुबरा जो जेको बि माल आहे उहे मुंहिंजे दीन इस्लाम ते ख़र्च थिए ऐं मां पंहिंजी दावा सां थो चवां PhD ताईं मां पढ़ियो आहियां मुंहिंजी डिग्री थियल आहे इस्लामियात में ऐं मुंहिंजे गाइड खे बि आफ़रीन ॾींदो त डॉक्टर इसरार जहिड़ो मुतअसिब आलिम मुंहिंजो गाइड हो उन्हीअ खे बि मूं इहो ॿुधायो ऐं उन बि मुंहिंजी ताईद कई त जेसीं ताईं सैयदा खदीजतुल कुबरा ज़िंदा हुई तेसीं ताईं रसूलुल्लाह खे ॿी शादी करण जी ज़रूरत ई कान्हे इहा ॻाल्हि नोट करे छॾियो पोइ रसूलुल्लाह खे पुट ॼावा 2 हज़रत कासिम जंहिंजे पुठियां रसूलुल्लाह जी कुनियत आहे अबुल कासिम ॿियो पुट आहे तैयब ऐं कुझु किताबनि में 3 पुट ताहिर जो ज़िक्र बि आहे हज़रत इब्राहिम जो ज़िक्र बि आहे रसूलुल्लाह जे फर्ज़ंद जो जंहिंखे इमाम हुसैन ते रसूल क़ुर्बान कयो वक़्तु कोन्हे जो हिन जी वज़ाहत कयां मूंखे मौज़ूअ ते हलणो आहे हाणे जॾहिं पुट यके बाद दीगरे पैदा थिया त अल्लाह वरी उहे बचपन में पाण वटि घुराए वरिता या हुनजी मर्ज़ी आहे मालिक आहे
साईं जी जेका मूंखे मियां ॿुधाई रफ़ीक साहब या शेख साहब हिस्ट्री बादशाह जी ऐं साईं खे वरी माशाअल्लाह मीडिया ते बि ॾिठोसीं त साईं जी उमिरि त कोन्हे ही वञण जी, मालिक जी मर्ज़ी आहे जॾहिं घुराए अल्लाह बचपन में बच्चा घुरायो आहे। साईं दुश्मन रसूल जे इन बचड़नि जे दुनिया तां वञण ते ख़ुशि थिया, उन्हनि दानस कई। ॿिनि माण्हुनि जो ज़िक्र मूं तफ़सीरनि में पढ़ियो आहे, ज़िमेदारीअ सां थो चवां। हिकिड़े जो नालो आहे आसिफ बिन वाइल, ॿिए जो नालो आहे अबू लहब। इन्हनि नाच कयो त रसूल चए थो त मुंहिंजो दीन क़यामत ताईं हलंदो, हलाईंदसि औलाद औलाद अथसि कोन, इहो दीन हलंदो कीअं? इन नाच ते अल्लाह खे गुस्सो आयो ऐं ज़ुल जलाल बेपरवाह बादशाह रसूलुल्लाह जे लाइ आयत मोकिली, इन्ना आतैना कल कौसर, मुंहिंजा हबीब तूं न घबराए जे तुंहिंजो औलाद न आहे त मां तोखे फातिमा जे सूरत में कौसर थो अता कयां। वञी दुनिया जहान जा किताब पढ़ो ऐं मौलवियुनि खां सवाल पुछो। कंहिं भाउ कसीदे में इहो लफ़्ज़ चयो, तव्हां लख न्याणियूं ठाहियो, रसूल जी नस्ल अल्लाह जंहिं न्याणी मां वधाई आहे उहा हिकु ई न्याणी आहे, जनाबे फातिमा ज़हरा। न्याणियूं आहिनि ई कोन। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मुहम्मद व आल मुहम्मद। ज़हूरे इमामे ज़माना बुलंदतर सलवात सल्ली अला सय्यदना एसी ताईं मां तव्हांखे ॾाढो सवलाई सां वठी आयुसि। रसूलुल्लाह जो असांजे मज़हब जो हिकिड़ो वॾो आलिम हो मुबल्लिग़ आज़म मरहूम मोहम्मद इस्माइल देवबंदी, उन ॻोठनि जा ॻोठ शिया कया। हाणे उन जो मां हिकिड़ो लफ़्ज़ मूंखे यादि अची वियो आहे, उहो मां उन जे लबो लहजा में तव्हांखे ॿुधायां थो, माना लहजो बि उनजो ऐं बयान बि उनजो। मुसलमानों लाओ बुखारी मेरे सर पे रखो, कुरान मेरे सर पर रखो। तू कहता है रसूल की 4 बेटियां, मैं कहता हूँ रसूल की 1 बेटी। 4 वालों देखो कुरान में पढ़ो, अल्लाह ने कहा इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अन्कुमुर रिज्सा अहलल बैत व युतहिरकुम ततहीरा। 4 हैं तो ततहीर में 1 क्यों? अगर और नहीं मानते तो फिर मैं दूसरी आयत पढ़ता हूँ। जब अल्लाह के तौहीद की गवाही की जरूरत पड़ी, अल्लाह ने कहा फकुल तालो नदु अबनाना व अबनाकुम व निसाना व निसाकुम व अनफुसना व अनफुसकुम। रखो सर पे कुरान, बताओ अगर 4 थी तो मुबाहले में 1 क्यों गई? अभी और आगे चलता हूँ। कुल ला असअलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फिल कुर्बा। पैगंबर ने कहा मेरे अजर रिसालत ये है कि मेरे कुर्बा से मवद्दत करो। उस कुर्बा में बतूल 1 है, जिल कुर्बा में 1 है, फिल कुर्बा में 1 है, ततहीर में 1 है, मुबाहला में 1 है। रसूल की बेटी हक मांगने गई है, वो भी 1 है। जब हर मरहले में 1 है तो फिर है भी 1, 4 नहीं है। रसूल भी नूर, जनाबे ज़हरा भी कौसर की हैसियत में नूर। अल्लाह तबारक व तआला सूरह रहमान में जेको ज़िक्र कयो आहे, मरजल बहरैन यल्तक़ियान, मां नूर जा दरिया वहाया आहिनि। मौलाना ताहिरुल क़ादरी पंहिंजे तफ़सीर मिनहाजुल क़ुरान में लिखियो आहे त हिक नूर जे दरिया मां मुराद आहे इमामत ऐं विलायत जो दरिया मौला अली, ऐं ॿिए नूर मां मुराद आहे इस्मत ऐं तहारत जो दरिया जनाब ज़हरा। इहे ॿई नूर जॾहिं पाण में मिलिया पोइ ख़ुदा चए थो यख़रुजु मिनहुम लूलू वल मरजान, मां तव्हां में लूलू ऐं मरजान मोकिलिया। लूलू भी मोतीअ खे चइबो आहे, मरजान भी मोतीअ खे चइबो आहे। मरजान ॻाढ़े रंग जे मोतीअ खे चइबो आहे, लूलू साए रंग जे मोतीअ खे चइबो आहे। अल्लाह चए थो इन्हनि मोतियुनि मां मुराद दुनिया जा नगीना न, मोहम्मद जे नूर जा टुकड़ा हसन ऐं हुसैन मुराद।
जेका ॻाल्हि साईं तव्हां चाहिनि जे वक़्तु कई त मां तव्हांखे बि मौज़ूअ ते वठी आहियां जेका ॻाल्हि निकिरंदी मां हर दोस्त खे पंहिंजी मौज़ूअ ते वठी ईंदुसि सलाद पढ़ो बाबा दे मोहम्मद वाले اللهم صل على محمد وآل ऐं محمد साईं मां हिकिड़ो जुमिलो अॼु चवां थो हिन सैयदनि जे दरगाह ते ऐं साईं जन बि अरवाह साईं जन जा ॿुधंदा हूंदा बुज़ुर्गनि जा अरवाह बि ॿुधंदा जो मोमिन खे मौत ईंदो कोन्हे त उन्हनि खे गवाह सम्झी तव्हांखे चवां थो त मुंहिंजा साईं मरजल बहरैन जा मोती आहिनि हसन ऐं हुसैन ऐं पूरी काइनात में आदम खां वठी मोहम्मद मुस्तफ़ा ताईं नबियनि जा शजरा पढ़ो नबियनि खे पीउ मासूम मिलियो आहे त माउ मासूमा कोन्हे माउ मासूमा आहे त पीउ मासूम कोन्हे पूरी काइनात में वाहिद ज़हरा जा बचड़ा आहिनि माउ बि मासूम आहे त बाबो बि मासूम आहे फातिमा ज़हरा बुलंदतर सलवात اللهم صل على हाणे ईअं सम्झो त मां मौज़ूअ में दाख़िल थी मरहबा साईं मरहबा मरहबा जनाब ज़हरा जॾहिं दुनिया पे छॾी मौला अली अलैहिस्सलाम खे 20 वसीयतूं साईं ज़हरा कयूं बाद किताबनि में 20 आहिनि बाद किताबनि में 40 आहिनि मां 40 ई वसीयतूं तव्हांखे ॿुधाया उन्हनि मां हिकिड़ी ख़ासि वसीयत आहे या अमीरुल मोमिनीन मूंखां बाद नजीब तरफ़ैन ख़ानदान मां शादी कजो नजीब तरफ़ैन माना जेको ॾाॾंग जे तरफ़ां नानंग जे तरफ़ां इज़तदार घराणो सुभान अल्लाह शादी कजो सुभान अल्लाह तव्हांखे उन मां हिकिड़ो बच्चो अता कंदो हाणे रिवायतुनि हदीसुनि में लफ़्ज़ आहिनि त उन बच्चे जो नालो बि मां रखियो थी वञा उन जे लाइ मां ही चोला बि ठाहियूं थी कंहिं ख़तीब जा लफ़्ज़ आहिनि किताब में कोन्हे मतां को रेफरेंस घुरे कंहिं ख़तीब जा लफ़्ज़ आहिनि त जनाब ज़हरा सुईअ टोपे जो कमु जॾहिं बि कयो आहे 2 दफ़ा कयो आहे औरतूं घर में सुईअ जो कमु कंदियूं आहिनि न केरियूं ठाहींदियूं आहिनि केरियूं लिका ठाहींदियूं आहिनि कुझु ठाहींदियूं आहिनि पर जनाब ज़हरा ज़िंदगीअ में सुई जॾहिं बि हलाई आहे 2 कमनि जे करे या मौला अलीअ जे अबा खे चटियूं हयूं अथई या हिन शहनशाह जे लाइ जोड़ा ठाहिया हिते अल्लामा अज़हर हुसैन ज़ैदी जो जुमिलो पढ़ा तव्हांजा ईमान ताज़ा थी वेंदा ज़ैदी साहब चवंदो त जिन के लिबास रिज़वाने जन्नत जन्नत से लाए उन्हें हसनैन कहते हैं और जिनके लिबास खातून जन्नत अपने हाथ से सिए उसे सखी अब्बास कहते हैं बोलो बोलो अली अब्बास कलंदर सलामत रखी हाणे हलूं था शहनशाह जे शजरे त अरब में 4 कबीला साईं मशहूर आहे पहिरियों कबीलो मशहूर हो बनु हाशिम बनु हाशिम कबीले में 4 ख़सूसियतूं सखी हा मेहमान नवाज़ हा बहादुर हा हसीन हा हज़रत अब्दुल मुतलिब जो लक़ब आहे शेबतुल हमद शेबतुल हमद जी माना आहे जेके ॾिसी हर को तारीफ़ करे अल्लाह अकबर साईं तव्हां ॾिठो हूंदो हिन दुनिया में के माण्हू वारनि खे कलर कंदा आहिनि के माण्हू ॾाढ़ीअ खे कलर कंदा आहिनि पर कुदरती तौर ते हज़रत अब्दुल मुतलिब जा पैदाशी तौर ते वार जेके हुआ चवनि था त उन्हनि वारनि में हीअ जेका पहिरियों हिसो आहे उहो कुदरती तौर ते अहिड़ो त अछो हो ऐं साईं जे चहिरे ते जेॾी महिल पवंदो हो त ईअं महसूसु थींदो ॼण 24 जो चंड हिन चहिरे ते पियो इन करे हज़रत अब्दुल मुतलिब जो लक़ब हो शेबतुल हमद हाणे एतिरो तव्हां अंदाज़ो लॻायो त बनी हाशिम जो हुस्न छा हूंदो मोहम्मद मुस्तफ़ा जो हुस्न त ॾिसो अब्दुल्लाह जो पुटु आहे अब्दुल मुतलिब जो पुटु आहे हाणे बिटाई साईं हुते चयो न चंड चवाए सच जे मठो म भाईअ कॾहिं उभरी थोरड़ो कॾहिं उभरी गच पर जे मुंहं में बरई मच त बि मट न कयां महबूब जे
हाणे जे तव्हां राज़ी थी पिया आहियो अहले सुन्नत जा दोस्त वेठा आहियो त मथां चओ वशीआ रुॻो गारियूं ॾींदा आहिनि त अॼु थोरो मां महबूब जो शान ॿुधायांव महबूब जे शान में अल्लाह तबारक व तआला जेॾीमहिल महबूब जा वार ॾिठा आहिनि त वल्लैल इज़ा सजा महबूब इन्हनि वारनि जो कसम आहे जेकी कारी राति खां वधीक कान्हे मके जे गलियुनि में घुमे थो जो ला उक़्सिम बिहाज़ल बलद सुहिणा इन्हनि घटियुनि जो कसम जंहिंमें तूं थो घुमी महबूब जो चहिरो ॾिसे थो जो वशम्स वज़ुहाहा वल क़मर इज़ा तलाहा सिज खे कहिड़ी ताक़त आहे जो तुंहिंजे रोशनीअ जो मुक़ाबिलो महबूब जी ज़बान थो ॾिसे त मां यंतिक़ु अनिल हवा इन हुव इल्ला वह्युन यूहा इहो तूं थोरी थो ॻाल्हाए इहो मां थो ॻाल्हायां कुरान में आयो शान महबूब जो ज़बान ॾिठई जो मां थो ॻाल्हायां चहिरो ॾिठई त चंड खे ताक़त कोन्हे सीनो ॾिठई जो अलम नशरह लक सदरक मुंहिंजा महबूब तूं यादि रख तुंहिंजो सीनो अॻे ई खुलियल आहे वरी महबूब जी पुठी ॾिठई जो अलवी अनकद ज़हरक तुंहिंजी पुठीअ जे पोयों बि अहिड़ी ताक़त बनाई अथमि जो कंहिंखे ज़रूरत ई न आहे जो तो ते हमलो करे अॼु मां साईं हिन दरगाह ते मौला जो सहारो वठी हिकिड़ी ॿ आयतूं थो पढ़ां रसूलुल्लाह हिजरत वारी राति मौला अलीअ खे पंहिंजे बिस्तर ते सुम्हारियो ॿाहिरि जो निकिरो त अल्लाह सां ॻाल्हाई मालिक तूं चई थो निकिर चहिरे मुंहिंजे में आहे नूर हाणे निकिरंदुमि त दुश्मन त ॾिसंदा हूअं न मारनि हूअं त ज़रूरु मारनि अल्लाह चए तूं न घबरा तूं हिकु मुट्ठी मिटीअ जी खण इन मिटीअ जी मुठ खे यासीन पढ़ी उछला पोइ मां हवा खे चवंदुमि हवा गोल चकर काटींदा ये जेके तुझे घर के गोल कयूं बीठा आहिनि सभु अंधा थींदा तूं हिते मिलान था निकिर तव्हां वाचूड़ो ॾिठो न वाचूड़ो कीअं हलंदो आहे गोल फिरंदो आहे असां नंढड़ा हूंदा हुआसीं पोइ उस्ताद असांजे प्राइमरी जो चवंदो न वञो इहो जिन अथव पोइ तारीख़ पढ़ी थी पोइ ख़बर पई कि अलीअ जे दुश्मनीअ जो जिन आहे हाणे रसूल साईं उते रफ़ीक भाई मुठ मिटीअ जी भरे काफ़रनि ते उछलाई काफ़र अंधा थिया अल्लाह चए थो बाबा रमई त वलाकिन अल्लाह रमा महबूब या मिट्टी तो न उछलाई आहे या मां उछलाई हाणे हुन बेपरवाह खां केरु पुछे त तोखे हथ बि कोन्हे तूं छा थो पियो चई साईं हा साईं ॿियो दफ़ो मुर्शिद बैत वरिती हई बैत रिज़वान वण जे हेठां वेही कि अचो बैत कयो मुंहिंजे हथ ते मूंखे छॾे त कोन ॾींदव सभिनी बैत कई अल्लाह आयत नाज़िल कई इन्नल लज़ीन युबाइऊनक व इन्नमा युबाइऊन अल्लाह यदुल्लाह फौक़ अयदीहिम महबूब जिन जिन बि तुंहिंजे हथ ते बैत कई आहे न इहो तुंहिंजो हथ थोरी आहे इहो मुंहिंजो हथ आहे साईं हाणे नतीजो थो ॾियां जिन सम्झो उन्हनि खे यादि रहंदो जिन न सम्झो त मूंखे कंडियारे ताईं ॾुख रहंदो हथ अल्लाह जे हबीब जो अल्लाह तो चए छा तुंहिंजो हथ न या मिट्टी तो न उछलाई मां उछलाई बैत रसूल वती अल्लाह तो यो तुंहिंजो हथ न मुंहिंजो हथ आहे मुंहिंजा साईं हाणे फ़ैसिलो तव्हां कयो जे मिट्टी उछलाए त अल्लाह तो चवे मुंहिंजो हथ आहे जे बैत वठे त अल्लाह तो चवे मुंहिंजो हथ आहे जे इहो हथ गदीर में कंहिंखे बुलंद करे चवे मन कुंत मौला हो हसनैन का बाबा दमस्त कलंदर नारा हैदरी खानदाने पाक सैयदा बुलंदर सलवात मां पंहिंजे मौजूअ ते मोटी जनाब सैयदा वसीयत कई मौला अमीरुल मोमिनीन ऐं मां 4 कबीला पे अरब जा ॿुधाया जंहिंमें पहिरियों कबीलो हो बनु हाशिम ॿियो कबीलो हो बनु उमैया इहो कूड़ में फरेब में धोखे में दुनिया जे हर बुराईअ में अव्वल नंबर कयो कूड़ अहिड़ा ॻाल्हाईंदा हुआ जीअं हाणे जा सियासतदान था ॻाल्हाइनि
चवंदा असां आया आहियूं इक़्तिदार ते अवाम जी ख़िदमत करण नौकरियूं मिलंदनि त विकिणी छॾींदा ऐं ख़िदमत इहा था कनि न रोड आहे न रस्तो आहे न लाइट आहे न बिजली आहे न तालीम आहे न सिहत आहे न सफ़ाई आहे रस्ते में बि इहा ॻाल्हि रफ़ीक भाउ कई बसि ईअं सम्झो त हिकिड़ो खे बैतुल माल मिलियो आहे जेको पिया था लुटनि ऐं खाइनि अलाह असांखे बि सम्झ अचे त अहिड़नि हुकुमराननि खां थोरो पासो कयूं हालो बिल्कुलु बनू मैया जो अक्स आहे टियों ख़ानदान हो अथई बनी सकीफ़ उहे बहादुरी ऐं वफ़ादारीअ में अव्वल नंबर आहिनि मुख़्तार सकफ़ी उन ख़ानदान बनी सकीफ़ चौथों कबीलो हो बनी किलाब हुस्न में बहादुरीअ में वफ़ादारीअ में ऐं तीर अंदाज़ीअ में अरब जो अव्वल नंबर कबीलो हाणे जनाब सैयद जे वसीयत खां पोइ कुझु अरसो जॾहिं गुज़रियो त मौला अमीरुल मोमिनीन पंहिंजे भाउ हज़रत अकील खे चयो त तव्हां मुंहिंजे लाइ रिश्तो ॻोल्हियो कंहिं नजीब तरफ़ैन ख़ानदान जो हुजे हाणे मां 28 साल रहियो आहियां उस्ताद ऐं मुंहिंजी पढ़ाईअ जो स्टाइल उहो उस्तादीअ वारो आहे त अलाए शागिर्दनि ॻाल्हि सम्झी अलाए न तंहिं करे मां जुमिलो वरी रिपीट थो कयां ताकी तव्हांजे ज़हननि में विहे इल्म में हज़रत अमीरुल मोमिनीन वधीक हो या हज़रत अकील वधीक हो मौला अमीर मौला पाण ॻोल्हे हा त सुठो हज़रत अकील खे छो चई पंहिंजी जाइ ते सुवाल आहे असुल में जेके मौला अमीर लफ़्ज़ चया त सैयदा जी वसीयत आहे त अलाह तोखे हुन मां पुटु ॾींदो जेको करबला में मुंहिंजे बच्चे हुसैन जो मुआविन ऐं मददगार थियो माना हज़रत अकील जे ज़हन में मौला अलीअ हिकिड़ो ख़ाको पेश कयो त का करबला बि थियणी आहे उन लाइ तयारी बि करणी आहे उनजो सबबु आहे जो इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे काफ़िले जो पहिरियों सफ़ीर हज़रत मुस्लिम बिन अकील आहे ऐं ईअं सम्झा त करबला जो पहिरियों शहीद मुस्लिम बिन अकील आहे तव्हां जॾहिं ज़ियारतुनि ते वेंदव न अलाह तव्हांखे नसीब कंदो त कूफ़े में उन शहनशाह जी ज़ियारत वञी कजो हज़रत मुस्लिम बिन अकील ख़ानदान बनी किलाब जे सरदार हज़ाम वटि वञी पेश कयो उनखे चई त मां तव्हां वटि हिकिड़े रिश्ते जी पेशकश खणी आयो आहियां लेकिन अव्हां वटि को न्याणी जो रिश्तो आहे त असां वटि घोट जो रिश्तो बि आहे हाणे इन खां अॻु में हीअ ॻाल्हि मिंबर ते कंहिं कोन पढ़ी आहे रेफरेंस जो मां ज़िम्मेदार आहियां इहा ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधाइणु ज़रूरी थो सम्झां त इन रिश्ते खणी वञण खां 7 ॾींहं अॻु में हज़ाम सरदार जी घरवारीअ ख़्वाब ॾिठो त आसमान मां हिकिड़ो सितारो किरियो आहे जेको मुंहिंजे झोलीअ में आयो उन जो वञी उन ख़्वाब जो ताबीर पंहिंजे कबीले जे आलिम खां पुछो त हिन ख़्वाब जो ताबीर छा आहे आलिम हुनखे ख़्वाब ॿुधायो त हिन आसमान बुलंदीअ ते हूंदो आहे ऐं बुलंदीअ तां जो सितारो तुंहिंजे झोलीअ में किरियो आहे त तव्हांजे ख़ानदान जी का मस्तूर अहिड़े अज़ीम ख़ानदान में वञे थी जेको आसमान जे बुलंदियुनि खां बि बुलंद ऐं 70 ॾींहंनि खां पोइ जनाब अकील हज़रत अमीरुल मोमिनीन जो रिश्तो खणी आयो हाणे जेॾी महिल रिश्ते जी पेशकश थी त पोइ ईअं थींदो आहे न जीअं असां बि रिश्ता कंदा आहियूं पोइ ॿार छोकिरो छा कंदो आहे नौकिरी अथसि या इहो रुलंदो वठंदो आहे सभु को सोचींदो त सुठे घर में रिश्तो कयां न बसर रोज़गार हुजे घर त हलाए सघे त उन सरदार इहो पुछियो त कुझु घोट जो तारुफ़ कराईंदे तो आहे केरु हाणे इन तारुफ़ ते हिकिड़ी पूरी मजलिस आहे सादात वेठा आहियो जीअं समुंड खे कूज़े में बंदि कबो आहे मां हिकिड़े लफ़्ज़ में सॼी तक़रीर खे बंदि कयो क़िबला ज़ैदी साहब चलो त घोट जे तारुफ़ खां उहो घबराए जंहिंजे पल्ले में कुझु न हुजे हाणे हज़रत अकील जहिड़ो सरदार बनी हाशिम कबीले जो ऐं घोट मौला अलीअ जहिड़ो त हुनखे 2 लफ़्ज़नि में तारुफ़ कराई कि घोट अहिड़ो आहे जेके आदम खां वठी ईसा ताईं